Abdul Jabbar Sindhi. ॿ शयूं भिटाई जो पंहिंजो पाण मां ख़तमु कयो, हिकिड़ो ख़ौफ़ ॿी लालच। जंहिं इंसान पंहिंजे पाण मां ॿ शयूं ख़तमु करे छॾियूं उहो कामयाबु आहे। हाणे ॿ शयुनि जो मक़सदु छा आहे? ॾिसो, शहादती भिटाई गुरु गोरखनाथ खे घणो ॻायो आहे। गुरु गोरखनाथ हिकिड़ो वॾो हिकिड़ो पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो पंडित स्वामी हो। उन हिकिड़ो तो चयो त भला ठीकु आहे, मूं घणेई पंहिंजो पैगाम माण्हू खे मोकिले छॾियो, हाणे मां चाहियां थो त सुकून कयां, आराम कयां। हुन छा कयो, पंहिंजा भिक्षु छॾे हलियो वियो, शादी वञी कयईं 2 ॿार ॼणी। हुनजो ख़ासि भिक्षु हुन चयो यार त हलियो वियो, हाणे मज़ो ई कोन्हे, असांजी मड़ी वीरान थी वई आहे जेका हूंदी आहे फ़क़ीरनि जी वलियुनि जी। हलंदे हलंदे ॾिठई वञी ॾिठई त यार वेठो आहे, ॿारड़ा बारात पिया कर। पुछी दयाल वारा कंहिंजा ॿार आयो? चयो गोरखनाथ जा। चयो अबो असांजे मुर्श त शादी कई जॾी, हीअ त कमु ख़राबु थी वियो। ॾिठई त माना काठियूं पियो करे, बाबा तूं हिते हेॾा खलक सॼी, तूं शादी करे छॾी, हाणे असांखे गसु करे ॾींदो। चई बा ॻाल्हि आहे सिधी, मूं तव्हांखे गसु हाणे तव्हां ॼाणो। हिन जो हिनखे वापसि वराइणो आहे। ॿारनि खे ज़हर ॾेई रही, भिक्षु ॿारनि खे ज़हर ॾिनो, घरवारीअ खे ज़हर ॾेईसि, भला मरी त चांचू टटी हलंदो। हलंदे हलंदे ॾाढो हुनखे दुख थियो, ऐं माना कफ़न दफ़न खां वांदो थियो, वेठो त चए हलूं। भिक्षु चए हलूं, पोइ हराम पाई तो कई जा, तूं त वॾो ज़ुल्म कयो आहे, ग़लति कयो आहे। हलो ठीकु आहे, भला जेको नसीब। ऐं गोरखनाथ जंहिंमें हले पियो त गोरखनाथ वटि बुगरी हुई। बुगरी चइबो आहे गोदड़ीअ खे। बुख विधाऊं बुगरी जोगी कंदा जुंज। जोगी वेचारा पंहिंजनि गोदड़ियुनि में बुख विझंदा आहिनि, जुंज माना ढह कंदा आहिनि। बुख विधाऊं बुगरी जोगी कंदा जुंज, तलब न रखनि ताम जी ओते पियनि, हू उञ था पियनि। लाओतिन लतीफ़ चए मन मारे कयो मुञ, सामी झागे सुञ वसाए खे वेठा थिया। सुञ खे झागे पोइ वसाए खे वेठा था थियनि, आबादनि खे वेठो था थियनि, पंहिंजी मंज़िल खे पोइ था वेठा थियनि। हुन वटि बुगरी हुई, कच्छ में ॾाढो खणी सुम्हे त कंध हेठां रखे, ॾिसे भिक्षु चकर छा आहे, मुंहिंजो गुरू अदा चकर छा आहे। हिनखे जे निंड आई त आसिरिया कंध खां सेराए कढी, सही दफ़ा सोन जी सिर। जी बाबो चरे लॻो लालच अथसि, भिटाई चयो न बशीर चयो लालच हिकिड़ी ख़ौफ़, इहा लालच अथसि। ऐं इन ख़ौफ़ खां झंग मां पियो ले, हिकिड़ो ख़ौफ़ ॿी लालच। लालच यादि हीअं, ऐं ख़ौफ़ माना कंधे ॾियां रखे त खणी न जाए। हिन छा कयो, सेराए नदीअ मुछ ॾिनीसि। गोरखनाथ थियो अची भाई फ़क़ीर ही त मारी गोदड़ी त खाली पई आहे, सिर के ना वई। चलो ॾाढो इहे छंडे बसि हल था हलूं, ॾाढो झंग मां निकिरंदो अथई। त भिटाई हिकिड़ो बेत थो चए त जंगल हलिया से न भुलिया, राह हलिया फुरजन, ओझड़ से न पवन ॿई जिनी छॾियूं। इहे ॿई शयूं जेको छॾींदो न, उन्हनि मरल मसल में पवंदो ई कोन्हे। जंगल जेके हलंदा से न भुलजंदा। जंगल हलण जो मक़सदु छा आहे? लालच आहे न, ख़ौफ़ आहे न। राह हलिया फुरजन, राह हलिया फुरजन जो माना ख़ौफ़ आहे, असांखां फुर थींदी, उहो लालच आहे। भिटाई चए थो इन्हनि मसलनि में मरण में नथा पवनि जेके ॿई शयूं छॾींदा। त भिटाई जो जेको कॉन्सेप्ट आहे न, जेको आइडिया आहे, उहो इहो ई आहे त तव्हां सूर पाण सां गॾु आहियो। अञा थी जीअं सजण सारियो न मरी, महबूब जी विछोड़े खां पोइ